Who is this? Who is this? Who is this in your my door? What is talking about it? Sayyid, assalamu alaikum. Walaikum salam. Please introduction. Sayyid, I'm going to sunyano. Matha ni sunyana ji chanda na ente gidar ke khine sunyane gidar ke sab sunyanan. So I'm going to sunyato. Matha in society union jo general secretary aaya. Oh, why not? Absolutely. May I come in your house? Yes, come on. Any problem? हाँ बस तो ताज़ा मिलने हुए होता है। Yes, please. Why not? मेहरबानी। Just take your seat. Take your seat. In your chair. जी सही? Please in your chair. In your chair माना? मतलब कुछ chair ते वे हो, कुर्सी ते वे हो। अच्छा माना कुर्सी वो सिंधी में चवल नहीं? हाँ। सिंधी में चवल बनूं। Please gentlemen, please what you come here? तां पांजी गाल के तां जो अचन किए थे। सही बस ये असां सोसाइटी जो हर साल सालियानो रखराईंदा हूं प्रोग्राम उनमें जेके असांजा मोज़िज़ माण्हू आहिनि उन्हनि खे अवॉर्ड ॾींदा आहियूं कैटेगरी वाइज़ फर्स्ट सेकंड थर्ड डोनेशन खपे न साईं डोनेशन जी का ॻाल्हि ई न आहे असां तव्हांजो असल में मां तव्हांजे लाइ गुलनि जा हार बि वठी आयो तव्हांजो जेको आहे सो अवॉर्ड जी मुबारक बि आयुसि अवॉर्ड बि खणी आयुसि हे बाक़ाइदे हे मुंहिंजे तरफ़ां हे वरी जेको आहे असांजे सदर जे तरफ़ां सभु ॾिना मूंखे ऐं त चई जल्दी असांजे तरफ़ां बि ॾिजो वञी ऐं असांजी अखियूं बंदि कयो सरप्राइज़ ॾियांव हिकिड़ो थैंक यू हा ओपन थैंक यू वेरी मच खोलिजो न साईं खोलिजो न हाणे ॿुधायो खोलियो ओपन हाउस हा ओपन हाउस हा साईं हे छा हिन में छो विधो अथई हे साईं मां ॾिसण पियो चाहियां त मरण खां पोइ तव्हां कीअं लॻंदो हे साईं हे साईं हे माना हे जेके इलाइक़े वासियुनि जे तरफ़ां हे साईं छा आहे बदतमीज़ जेके रिहाइश आहिनि उन्हनि चयो असांजे तरफ़ां गुलनि जूं पतियूं हणिजो साईं हे तव्हांजी माना दादा हे वठो हे हाणे न साईं न इहो मुंहं में छिके छिके थो हाणे आस्ते थो चिलवान प्यार सां चिलवान साईं हाणे चलो तव्हां मुंहिंजे हाउस ते आया पहिरियों इहो ॿुधायो त तव्हां चांहि पीअंदव या थधो पीअंदव साईं जेसि ताईं चांहि ठहे तेसि ताईं थधो ठाहे वठो न ॿिन्ही मां हिकिड़ी शइ चवाए थो ॿ मूंखे टाइम न आहे मूंखे वक़्तु बि कोन्हे पैसो बि कोन्हे पोइ तव्हां हीअं कयो भला शरबत ठाहे वठो तव्हां वियो ॿ मिंट हा माशाअल्लाह असल में छा आहे त इहो गुलनि जूं कंडियूं ॿुधव न त मां ॾाढो ख़ुशि आहियां ऐं तव्हां जेको आहे असांजे हाउस ते आया आहियो हे गुल मुंहिंजे तरफ़ां सदर खे बि माना सलाम ॾिजो साईं असां सोचियोसीं गुल तव्हांखे पहिरियां ई विझी छॾियूं मथां वरी पोइ न पहुची सघूं बाबा बाबा जी कयां प्लीज़ सिर्फ़ु 5 मिनट ओनली मां बिज़ी आहियां गेस्ट आयो आहे प्लीज़ रेस्ट हाउस ते आयो आहे गेस्ट हाँ बिज़ी आहियां मां फ्री थी करे तव्हांखे कॉल कयां थो ओके ओके टेक केयर गुड नाइट ओके अच्छा छा पिया चओ माशा मां चवां पियो साईं हे तव्हांजो पुटु आहे न साईं पुटु न हे माना मां आहियां अलाए मां चयो तव्हांजे पेट मां निकिरे पियो मुंडी अची वई बाक़ी ॾाढो अचो दादा नटी बॉय आयो ऐं जेंटलमैन आयो 90 बॉय छा साईं 90 बॉय 90 बॉय न नॉटी बॉय ली छी नॉटी बॉय हा त मां चवां थो त शॉर्ट कयो स्टोरी खे छो त मूंखे 2 मीटिंग्स बि आहिनि अच्छा जी जी साईं बसि असां मीटिंग बि कईसीं वरी सालियानो अवॉर्ड शो बि रखियोसीं तव्हां न अची सघिया हुयो हा बिल्कुलु बिज़ी लाइफ जेको असां थर्ड ते माना ॾिनोसीं जेको अवॉर्ड बेस्ट पर्सनैलिटी ऑफ द ईयर बिल्कुलु सोसाइटी जी उहो असां ॾिनोसीं सिद्दीक़ साहिब खे जी जी ऐं सेकेंड ते वरी आयो बेस्ट क्लीन मैन जे सफ़ाई सुथराई रखी पंहिंजे घर जी पाड़े जी वंडरफुल उहो वरी साईं पाण वारे खे ॾिनोसीं अब्दुल खालिक साहिब खे आई लाइक इट ॾाढो सफ़ाई वारो फर्स्ट ते जेको आयो न साईं जी फर्स्ट ते मुतफ़िक़ा राय सभिनी जी इहा बीठी तव्हांजो नालो सभिनी ते मुतफ़िक़ थिया सदर खे सलाम अवॉर्ड हुयो माना बेस्ट डर्टी मैन ऑफ द ईयर माना किने में किनो माण्हू सोसाइटी में केरु आहे जेको गंदो माना रहे थो न सफ़ाई थो रखे पंहिंजी न घर जी न पाड़े जी त उहो अवॉर्ड तव्हांजे लाइ असां ठाराए खणी आयासीं बेस्ट डर्टी मैन ऑफ द ईयर इहो अवॉर्ड पाण वटि रखो छा में मां डर्टी मैन आहियां मां तव्हांखे इज़त ॾिनमि शरबत पीआयो तव्हां मुंहिंजो छा में डर्टी मैन आहियां हू इज एंड लिसन टू केयरफुली व्हाई सभिनी में मां तोखे इज़त ॾिनी मुतफ़िक़ा राय छा जी मुतफ़िक़ा मां त छा में मां डर्टी मैन मां चरियो आहियां मूंखे 2 नक आहिनि 2 वात आहिनि ॻाल्हाए छा थो असां बि त तव्हांखे इज़त ॾिनीसीं न खपनि मूंखे कंडियूं न खपनि कंडियूं
यू गेस्ट लास्ट गेस्ट लास्ट हा तूं हितां हलियो वञ छा में एॾे मूंखे धरती में मां को गटर में सुम्हंदो आहियां नालियुनि में रहंदो आहियां या गंद पेटीअ ते सुम्हंदो आहियां ॻाल्हाए छा थो छो मूंखे धरती में जो एवॉर्ड ॾिनो अथव फर्स्ट एवॉर्ड इज प्रायोरिटी साईं हाणे सभिनी मुतफ़िक़ा राय न आहे मुतफ़क़ जी राय की त तव्हां बि सफ़ाई छो नथा रखो साईं छाजी सफ़ाई रखां हे मां कचिरो ॾिसो हे कचिरो त तूं कयो न लांतीर तो कयो आहे न ख़र्च ग़लति था ॻाल्हायो सर मां तव्हांखे हिकिड़ी रेस्पेक्ट ॾिनी तव्हां हिते मूंखे अधु कलाक खां पूरो 1 ईयर ताईं वेठा आहियो 1 ईयर ताईं किथे साईं हाणे आयो न अधु कलाक खां अॻु में वेठा आहियो त मुंहं मां का स्मेल आयव या मुंहं मां का बदबू आयव बसि शरबत जे करे बर्दाश्त कयूं वेठो न तव्हां अचे पई साईं केॾा तव्हां ॾाढा किना प्लीज़ यूर माय हाउस इन गेट आउट लास्ट माना एवॉर्ड न वठंदो मूंखे एवॉर्ड न खपे छा जो मां डर्टी मैन आहियां इहो ग़लति आहे मां तोते कंप्लेन कंदुमि तुंहिंजे सदर साहिब खे बि चवंदुमि हितां निकिरो थियो असां त साईं बसि हितां अचा बदतमीज़ आहे असां त साईं तोखे इज़त ॾिनी तुंहिंजो इहो मक़सदु आहे निकिरो गेट आउट ऑन माय डोर सदारती एवॉर्ड लाइ बि नामज़द कयो अञा सदारती बि ॾिजो मूंखे मुंहुं बि धोईंदा कयो साईं कॾहिं इहो छा थो करे मुंहुं धोईंदा कयो कॾहिं कॾहिं हल निकिरी वञे था धरती में जो एवॉर्ड ॾिनो अथव शर्म नथो अचे तोखे हाणे किनाई तव्हां हुयो सोसाइटी किनो तूं किनो आहे मां किनो न आहियां मां हमेशह रोज़ तड़ कंदो आहियां सुबुह बि कंदो आहियां मंझंदि बि कंदो आहियां शाम बि कंदो आहियां पाउडर बि हणंदो आहियां कचनि खे पाउडर हणंदो आहे परफ्यूम हणंदो आहे ठीकु आहे साईं वञा थो हा वञे था रोज़ असां पोइ तड़े था कयो अॼु असां वटि पाणी न आयो आहे छा तड़ न कयो आहे त तूं मूंखे घटि वधि तूं ॻाल्हाए इज़त रास न इज़त तोखे इज़त रास न आई आहे निकिरी वञ नॉनसेंस इडियट बाक़ी स्मेल त अचे थी कपिड़नि में ई माना तड़बड़ कया हलो